राजन टंडवादम में बंगले में पुरियल लाहौर वासी ड्राइवर जो लाश कढियो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था शिराज समूह टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शिराज आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि, गॾोगॾु इहो ॿुधाइजो त वाक़िए जो इब्तिदाही कारण कहिड़ा ॿुधाए पिया वञनि। जी ही टंडवादम सिटी थाने जी हद आहे मॉडल टाउन। उन जे बंगले मां जेको आहे सो लाहौर जी रेंट कार ड्राइवर आहे फयाज़ मसीह। उन जो पूरे लाश जेको आहे 2 ॾींहं पहिरीं ज़ाहिर थियो, जेको ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ अॼु जेको आहे सो लाहौर पुलिस ऐं टंडवादम जी पुलिस जी मदद सां ज़मीन मां खोटाई करे ॿाहिरि कढियो वियो ऐं उनखे तालका अस्पताल पहुचायो आहे। ज़रियनि मूजिबि मक़तूल जे नाले जेको ॿुधाइनि पिया त उनजा हथ पेर ॿधल हुआ ऐं कंधु पिणु भॻल हो, जंहिं ते तशदुद थियल नज़र अचे थो। वारसनि पारां लाश खे जेको लाहौर खणी वञण लाइ उते पोस्टमार्टम कराइण लाइ सिविल जज टंडवादम आहे जुडिशनल मैजिस्ट्रेट 1 जेको आहे वकास अहमद कुरैशी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई आहे, कराई वई आहे त बाबा इहो लाश जेको आहे इहो असांखे हितां खणी वञण जी इजाज़त ॾिए। जंहिंखां पोइ अदालत पारां उन्हनि खे 3 ॾींहंनि जो जेको आहे राहदारी रिमांड आहे जेको आहे उहो ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते जेके अदालत में मौजूदु आहे उन्हनि जा वारिस बि उते पहुता आहिनि। उनजो फयाज़ मसीह जेको मक़तूल आहे उनजो सौटु आहे रफ़ीक मसीह, उन जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 9 फेबरवरी ते मुंहिंजो सौटु लाहौर मां गाॾी कए आयो, टंडवादम उतां सवारी खणी आयो, उहे हिते आयो जितां पोइ ही हितां गुम थी वियो ऐं जेके मालिक आहे रेंट कार जा उन्हनि जेको आहे सो ट्रेकर जी मदद सां कार त ॻोल्हे वरिती, हथु करे वरिती, पर मुंहिंजो असांजो जेको सौटु हो उहो मुसलसिल गुम हो। असां जेको आहे अहिड़ो केस जेको आहे उहा मक़तूल जी जेका घरवारी आहे नाइला मसीह उन जेको आहे लाहौर जे नश्तर थाणे ते दाख़िल करायो। जंहिंखां पोइ पुलिस जांच कई, जांच खां पोइ ख़बर पई त कुझु गिरफ़्तारियूं अमल में आयूं। उन्हनि जी निशानदेहीअ ते जेको आहे सो पुलिस हिते पहुती ऐं ख़बर पई त इहो लाश जेको आहे जंहिंखे क़तलु करे इन बंगले में मज़कूरा बंगले में पुरियो वियो। उन्हनि जो चवणु हो त असां जेको आहे सो हितां लाश खे खणी वञणु चाहियूं था ऐं असां पोस्टमार्टम वग़ैरह बि जेको आहे सो उते कराईंदासीं। हिननि चयो त असां वॾो ज़ुल्म थियो आहे, हिन वाक़िए में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। उन ऐं हिननि चयो त असांखे उमेदु आहे अदालत मां त जेको आहे सो असां सां इंसाफ़ थींदो। उन वाक़िए जी FIR जेका दाख़िल थियल हुई जंहिंमें जांच में लाहौर वासी जेको आहे शान इमाम नाले हमरा आहे उन जी निशानदेहीअ ते जेको आहे सो इहो लाश जेको आहे हिन बंगले मां निकितो ऐं मालूमात मिली हुई। जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे उन शान इमाम ऐं टंडवादम में उनजो सहुरो आहे जेको आबिद रसूल हाशमी उनखे पिणु गिरफ़्तार कयो आहे। इन सिलसिले में कुझु ॿियूं बि गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, जिन जा कुझु औरतूं आहिनि, 2 औरतूं आहिनि ऐं 2 मर्द आहिनि जिन जी बि गिरफ़्तारी पुलिस कई आहे, पर फ़िलहालु उन्हनि जा नाला जेके आहिनि रखिया आहिनि। इब्तिदाई मालूमात जेका पुलिस मौजूदु उहा मिली आहे उहा इहा आहे त उतां जेके अञा वधीक तफ़सील हासिल न थी सघिया आहिनि, पर कार जेका आहे कार फुरण लाइ या फॿाइण लाइ इहो जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे। थी सघे थो अञा का इन्वेस्टिगेशन थिए उन में का ॿी ॻाल्हि निकिरे। फ़िलहालु जेको आहे लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे, जेके उहे जेको आहे पंहिंजो लाहौर खणाए वेंदा ऐं जेको आहे उन खां पोइ तफ़सील वग़ैरह थींदी, पुलिस जी इन्वेस्टिगेशन थींदी, पोइ जेके बि हक़ीक़तूं ईंदियूं सभु साम्हूं ईंदियूं। जी शिराज, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।